दफ़ो आहे जो हिकिड़े सूबे में असीं लथल घरनि जे जाइ ते नवां घर ठाहे ॾियूं 21 लख यानी 21 लख घर ते बिलावल साहब अॼुकल्ह लाड़काणे में आयल आहे ऐं उन इहो प्रोग्राम ठाहियो आहे त मां हिते पीपल्स पार्टी कंबर शहजाद कोट हुजे या लाड़काणो हुजे उन्हनि सभिनी तालुकनि में को न को वोट ज़रूरु हूंदो उते वञी उहे घर ॾिसां उनजी स्पीड खे अञा तेज़ करायां त ॿिया बि मुकमल करे सघनि ऐं उते वरी सनतूं ॾियां उनखे घर जी मालिकी कराई ॾियां इहे घर हाणे उन घर जी रहंदड़ औरत जे नाले थी हुई प्रॉपर्टी कागज़ात सनत मिली वई इहो मर्द खे असीं नथा ॾियूं असीं औरत खे ॾियूं था